नाजरीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। वहाँ के घोटकी का खबर ॾिना। पीपी ज़िले घोटकी सदर मीर बाबर खान लुंड पीपी ऑफिस पहुंची पीपी अॻवान सां गॾिजाणी कई। पीपी सदर शहर में तरक्याती कम कराइण बाबति पीपी अॻवान सां शहर जे बहितरी लाइ गौर वीचार कयो ऐं घोटकी शहर में साफ़ सुथराई समेत वधीक तरक्याती कम कराइण बाबति ॻाल्हि ॿोल कई। गॾिजाणी में मीर बाबर खान लुंड सां गॾु पीपी उहिदेदार अॻवान पीपी सिटी सदर अब्दुल मजीद लाखो, सिकंदर अली, वर्कर अली रज़ा सिंगड़ ऐं ॿियनि शिरकत कई। इन मौक़े ते पीपी ज़िले सदर मीर बाबर खान लुंड ॻाल्हाईंदे चयो त ज़िले अंदरि साफ़ माहौल बणाए शहर में रोड रस्तनि समेत ॿिया तरक्याती कम जल्द खां जल्द कराया वेंदा। इन मौक़े ते पीपी सिटी घोटकी जे सदर मुजाहिद अब्दुल मजीद लाखो पीपी ज़िले सदर मीर बाबर खान लुंड खे अजरक ऐं गुल जा तोहफ़ा पिणु पेश कया। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।